Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. जब्बार मां नथी जाना कीअं बि करे मुंहिंजी फसिया खे वापसि वठी अचो। हरगिज़ न, उन लाइ न घर में का भी जगह ना है। जब्बार एॾो आसानी सां औलाद खे पाण खां धार नाहे कबो, उहो बि जवान थियनि खे। हाँ, पर फसिया जहिड़ी बागी छोकरी मुंहिंजी धीअ नथी थी सघे। हू शख्स जेको मायरा जी इन हालत जो जिम्मेदार आहे, फसिया उनसां जिंदगी गुज़ारण चाहे थी। तू कीअं बर्दाश्त कयो जॾहिं फसिया उनखे असां खां वधीक तरजीह ॾिनी। मां हिकिड़ी मां आहियां, पंहिंजी औलाद खे विसारे नथी सघां। तव्हां अगरि पथ दिलि नथी थी सघां मां, ऐं ॿी धीउ असांजे नसरनि खां परे आहे। जब्बार मां औलाद जे बग़ैर नथी रही सघां। फरियाल, जेको बि तोसां थिए पियो उनखे पंहिंजी क़िस्मत जो लिखियल समझी बर्दाश्त करण जी कोशिश कर। नथो थिए मूंखां बर्दाश्त, नथो थिए मूंखां। प्लीज मुंहिंजी धीउ मूंखे वापसि खपे। ठीक है, इन घर जा दरवाजा अञा फसिया लाइ बंद न आहिनि थिया। चाहे त अची सघे थी, मूंखे कोई इतराज़ न हूंदो। वाकई? हाँ, अगर हू वसीम के विसारे उनजी कूड़ी मोहब्बत के ठुकराए तो पोए हिन घर में अची सके थी। मूंखे कोई इतराज़ न हूंदो। पर हू त वसीम सां पंहिंजी जिंदगी गुज़ारण जो फैसलो करे चुकी आहे। हाँ, इहो ई त मां चवां पियो। हिन घर मां वञण जो फैसलो उन पाण कयो, वापसी जो फैसलो बि उनखे पाण करणु पवंदो। माना त तव्हां उनखे परचाइण लाइ कोन वेंदो? हरगिज़ न। ठीक आहे जब्बार, भले तव्हां न वञो, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ज़रूरु ईंदो, उहो वक़्तु जॾहिं तव्हांजी पंहिंजी दिलि बि हुन जे लाइ तड़पी वेंदी, ऐं तव्हां पंहिंजी ख़ुशियुनि जी ख़ैरात हुन खां पाण घुरण लाइ वेंदो। ईअं कॾहिं बि न थींदो। हेलो, हॉस्पिटल? जी जब्बार ॻाल्हाए। छा? हाणे तूं छा कंदे? कुछ समझ में न पियो अचे अम्मा। मूं जब्बार साहब के एतिरी कावड़ में कॾहिं न आहे ॾिठो। हुनजी कावड़ जाइज़ आहे, हुनजी धीअरनि जो सवाल आहे। को बि इज़तदार शख्स कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदो त हुनजे ॿियनि धीअरनि जो तालुक के हिक शख्स सां हुजे। हाँ, पर मूंखे कॾहिं बि मायरा सां मोहब्बत नाहे थी। उन्हें हमेशा मुंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो खयो आहे। उन ॻाल्हि ते यकीन हू कोन कंदो, ऐं इहा ॻाल्हि केरु हुनखे सम्झाए। ख़बर न आहे, हाणे त उनखे होश भी अची वियो। कीअं हुआ? अञा ठीक तरह होश में न आई। डॉक्टरनि चयो कुछ वक्त लॻंदो, पर अम्मा अगर वो होश में अची वई ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ कुछ ॻाल्हाई त? तुंहिंजे ख़िलाफ़ छा चवंदी?
न न कुछ ना अम्मा। वसीम, तू मुखा कुछ लिकाई पियो? बिल्कुल भी ना अम्मा, तू छड़ ना निकाल के। कुछ तो है वसीम, तोखे मुझे सिर जो कसम है। मुखे बुधाए, जैसी तू मुखे न बुधाई दे तो मां बेचैन रहंदस। ठीक है अम्मा, पर अम्मा मुसा वादो कर, तू यहाँ गल कैसा ना कंदी है? हाँ, कैसा भी ना। हड़ बुधाए भी तो मुझे तेरी फाटी पवंदी। अम्मा, मायरा के मुझे फसिया जे बारे में खबर पहुंची हुई है। छा? हाँ, उन्हें रात उन्हें बिल्डिंग में मां उन्हें सा गड उस जिता हुआ करी है। छा? या अल्लाह, हर तू छा कंदे? पर मुंह उन्हें के मारने की कोशिश ना है गई। वो पाणो ने बिल्डिंग ता करी हुई है मां। एडी वडी गल तो मुखा लिखा। रुगो इन्हें करे अम्मा, जो तू परेशान न थी। हमारे साथ हो। फसिया तू? हाँ, इनमें जो हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां ई त आहियां। पर तू हिते छा पई करी? मूं घर छॾे ॾिनो। हाणे सभु ॻाल्हियूं उते चवंदे छा? अंदरि नथो चढ़णी। घर छॾे ॾिनो मतलब? बाबा तोखे घर मां कढे छॾियो त पोइ बसि मूं फ़ैसिलो करे छॾियो। मां वधीक हाणे हुन घर में कोन रहंदमि। पर तू रहंदी है किथे? तो वटि रहंदमि, तुंहिंजे घर में। हाणे सभु ॻाल्हियूं उते बीठे बीठे कंदे छा? अंदरि नथो सॼी? न, हाँ हाँ, हल ना, अच अच। हाणे हीअ गहरी निंड सुम्ही रही आहे। असां हिन खे आराम जो इंजेक्शन ॾिनो आहे। सुठी ख़बर ही आहे त हिन जी हालत आस्ते आस्ते बहितर थींदी थी वञे। जब्बार साहब, ख़तरे जी का ॻाल्हि न आहे। थोरी देरि में इंजेक्शन जो असरु ख़तमु थी वेंदो, पोइ तव्हां हुन सां मिली सघो था। डॉक्टर साहब, अगर उनकी तबीयत ठीक हुई तो पोइ उनके इंजेक्शन ॾियण जी छा ज़रूरत? ॾिसो जब्बार साहब, हिन जी याददाश्त वापसि अची रही आहे, जंहिं करे हीअ थोड़ी हाइपर थी वई हुई। इन जे करे इंजेक्शन ॾियणी पई। तव्हांखे कीअं ख़बर पई जो उनजी याददाश्त वापसि अची रही आहे? मां हिन खां नालो पुछियो, हिन पंहिंजो नालो मायरा ॿुधायो। इहा पॉज़िटिव निशानी आहे। ऐं हा जब्बार साहब, वसीम नाले शख़्स जो हिन ज़िक्र बार बार पे कयो। छा? ही वसीम साहब केरु आहे? कोई ना है। कोई ना आहे? छा हीअ वसीम नाले शख़्स खे नथी सुञाणे? अगर सुञाणा है तो पोइ बि। ॾिसो जब्बार साहब, तव्हांखे सही सही जवाबु ॾियणो पवंदो। ही मायरा जे ज़िंदगी जो सवाल आहे। हिन होश में अचण सां ई वसीम नाले शख़्स खे यादि पे कयो। थी सघे थो त वरी ॿीहर होश में अचण सां वरी वसीम खे यादि करे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त वसीम साहब केर बि आहे, हिन वक़्तु हिते हुन जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। अगर हू हिते न हुजे त पोइ? त मायरा जी तबियत ख़राब थी सघे थी। केरु आहे वसीम साहब? ॾिसो जब्बार साहब, मां मायरा जो डॉक्टर आहियां। मुंहिंजे लाइ इहो ॼाणणु तमामु ज़रूरी आहे त वसीम साहब केरु आहे। मुंहिंजी धीअ मायरा जो थियण वारो मंगेतो आहे, बल्कि हुयो। हाणे न आहे? छा मतिलब? हाणे उहो मुंहिंजी नंढी धीअ सां शादी करणु चाहे थो। हीउ त वॾो पेचीदा मामिलो आहे। छा हिन मामले जी मिस मायरा खे ख़बर आहे?
जी न। ॾिसो जब्बार साहब, तव्हांखे इहो ख़्यालु रखिणो पवंदो त इन मामले जी मिस मायरा खे का बि ख़बर न पवणु घुरिजे। मायरा जी हिन वक़्तु हालत तमामु नाज़ुक आहे। हिन खे कंहिं बि सदमे खां परे रखणु तमामु ज़रूरी आहे, न त हिन जी जान खे ख़तरो थी सघे थो। मूंखे उमेद आहे त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची रही आहे। बाक़ी अल्लाह मालिक आहे। हले लो अम्मा, फसिया सुञाणास। अस्सलाम वालेकुम चाची। वालेकुम सलाम। हाण तो हिन सां मसरूफ़ थी वेंदे ऐं पंहिंजी ॻाल्हि अधूरी रहिजी वेंदी। कहिड़ी ॻाल्हि अम्मा? उहा ई जेका हिन जे अचण खां पहिरियां पे कईसीं। दैट डजंट मैटर। तहां ॻाल्हाए वठो, मुंहिंजे अचण सां को फर्क नथो पवे। फर्क त पवे थो, छो त ॻाल्हि ई कुझु अहिड़ी आहे। आई एम सॉरी, मां ॿाहिरि थी हली वञा, तव्हां ॻाल्हाए वठो, ठीकु आहे? न, सुठो नथो लॻे। तो असांजी महिमान आई, ईअं वञी ॿाहिरि वेहंदीअ त असांखे मुनासिब कोन लॻंदो। मां तुंहिंजे लाइ कुझु खाइण लाइ खणी अचां। तू वे ना वे। मूंखे लॻे थो चाची खे मुंहिंजो ईअं अचानक अचणु सुठो न लॻो। अहिड़ी त काई ॻाल्हि न आहे। त पोइ हुननि जो बिहेवियर एॾो रूड छो हो? तोखे ग़लतफ़हमी थी आहे फसिया, अहिड़ो कुझु बि न आहे। अच्छा, वेल, मुंहिंजे अचण खां पहिरीं तव्हां ॿिन्ही कहिड़ी ॻाल्हि पे कई? कहिड़ी ॻाल्हि? उहा ई जंहिंजो चाची ज़िक्र पे कयो। वो कुझु बि न, ईअं पाण में हुआसीं। यकीनन का ज़रूरी ॻाल्हि पे कयव, तॾहिं त चाची ज़िक्र कयो। वेल, मूंखे ॿुधा न, कहिड़ी ॻाल्हि हुई? लिकाई छो पियो? न, का ज़रूरी ॻाल्हि न हुई। तू बस हिते आराम सां वेह न, तोखे छा मसलो आहे? हाँ वसीम, मां चाहतो हाँ तू वे। आयो अम्मा, आयो। छा थियो अम्मा? ये हिते छा पई करे? केर फसिया? ईअं ई मिलण आई आहे? अचानक हुनखे हिते अचण जो ख़्याल कीअं आयो? छा ॻाल्हि आहे अम्मा? तू फसिया खां एतिरो बदज़न छो थी वई आहे? मां मञा थो हुनजी वजह सां तौकीर खे तकलीफ़ थी आहे, पर हुन हमेशह मूंसां ई शादी करणु थे चाही। अम्मा, हाणे हो तुंहिंजी नौं थियण वारी आहे। तू पंहिंजी दिलि हुनजी तरफ़ां साफ़ करे छॾ। हुनखे हिन वक़्तु हिते अचण न घुर्जे हा। तौकीर जो ज़ख़म अञा ताज़ो आहे। फसिया खे ॾिसी हिते किथे हू पंहिंजा होश न हिमञाए वे। ना मां, तू फिक्र न कर, मां आहियां न हिते। हाँ, सभु ठीक थी वेंदो। चाय तो ॾाढी सुठी आहे। बिस्किट वठो न। थैंक यू। सुठो, तमाम सुठो। दुश्मन जी मेहमान नवाज़ी पई थे। ओके, वो इन जी हिम्मत के दाद ॾियणो ई पवंदो। एतिरो सभु कुझु थियण जे बावजूद हिन घर में कदम रखियो अथई। ॾाढो हौसलो अथसि ऐं डपु बि कोन थो लॻेसि। भला मूंखे इन घर में अचण खां छो डपु लॻंदो? इहो बि ठीकु आहे। तुंहिंजी हौसला अफ़ज़ाई करण वारा हिन घर में जो मौजूद आहिनि। तोखे डपु छो लॻंदो? तौकीर, पंहिंजे कमरे में वञ। छो? छो त मां पई तोखे चवां। पर अम्मा, साईं को सबब बि त हुजे। सबब आहे न, छो त तूं हिन वक़्तु पंहिंजे होश में न आहीं
ऐं एतिरी मदहोशी बि सुठी न आहे जो तूं पंहिंजी मां जी ॻाल्हि खे टारी। ठीक है मां, आ वञा थो। केतिरी देर अञा हिते आहीं? जी अम्मा फसिया हाणे हिते ई रहंदी असां सां गॾु हिन घर में। छा मतलब? मतलब हिन पंहिंजो घर छॾे ॾिनो आहे। तई भई ॿाहिरि आयो छा? हीअ हिन घर में कीअं रहंदी? कहिड़ी हैसियत सां रहंदी? हाँ, मुंहिंजी थियण वारी ज़ाल जी हैसियत सां। ॿियो छा? ही शरीफ़नि जो घर आहे ऐं हिते छोकिरियूं शादीअ खां पहिरीं पंहिंजे सावरनि जे घर में नाहिनि टिकंदियूं। होश खां कमु वठि वसीम। पर मां हिकिड़ी ॻाल्हि तूं विसारे पई, फसिया सां असांजो हिकिड़ो ॿियो रिश्तो बि त आहे। इट्स ओके वसीम, अगर चाची खे मुंहिंजो हिते रहणु सुठो नथो लॻे त मां हली थी वञा। न तूं चरी थी छा? हिन महिल काॾे वेंदी? मां कंहिं होटल में स्टे करे वठंदमि। ख़ैर आहे, का ज़रूरत न आहे। तूं हिते रही सघीं थी, पर हिकिड़ी शर्त आहे। कहिड़ो शर्त? तव्हां ॿिन्हिनि खे जल्दी निकाह करणु घुर्जे। जब्बार आखिर ॿुधाए छो नथो त छा चयो डॉक्टरनि? छा ॿुधायां तोखे? इहो ई ॿुधाए सघां थो त डॉक्टर चवनि था हाणे मायरा जी ज़िंदगी हुनजे हथ में न आहे। छा पिया चओ? छा मायरा हाणे? न अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। हिकु रस्तो आहे जंहिंसां मायरा जी ज़िंदगी बची सघे थी। वाकई? छा ॿुधाए? अगर मायरा खे वसीम मिली वञे। छा मतलब? डॉक्टरनि जो चवणु आहे त मायरा खे ख़बर न पए त वसिया ऐं वसीम हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि, शादी करणु चाहिनि था। अगर हिन ॻाल्हि जी ख़बर मायरा खे पइजी वई त उनजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हाणे छा थींदो? थियणो छा आहे? जंहिं शख़्स खे मां पंहिंजे घर मां कढियो हुयो, हाणे उनजे साम्हूं पंहिंजी धीअ जी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरणी पवंदी। ख़ुदा जी कसम, मां पंहिंजी ज़िंदगी में एतिरो बेबस कॾहिं बि न थियो आहे। जब्बार, औलाद जी ख़ातिर त इंसान के घणो कुछ कुर्बान करणो थो पए, त छा तव्हां पंहिंजी अना बि कुर्बान नथा करे सघो? जेकॾहिं मूंखां मुंहिंजी अना खसे वठंदो त बाक़ी छा बचंदो? सिर्फ़ हिकु ज़िंदा लाश। छा इहा अना आहे? मुझे अना मुझे लाए सब कुछ आहे फरियाल। पर औलाद खां वध कोन्हे जब्बार। करणो पवंदो, दिल ते पत्थर रखी पंहिंजी औलाद जी ख़ुशियुनि जी ख़ैरात घुरणी पवंदी मूंखे। ऐं जेकॾहिं वसीम न मञियो त पोइ? त पोइ मां हुनजे पेरां पवंदुसि, हथ बंधंदुसि, मिंथा करंदुसि।
रुस्तम। रुस्तम। इंस्पेक्टर रुस्तम। मूंखे पंहिंजो दोस्ती सम्झो, हमदर्द सम्झो। वसीम किथे? मूंखे ख़बर न आहे। मां तव्हां खां पाण वसीम जे बारे में पुछण वारो हुयुसि। अरे मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां किरिया हुयव, छा वसीम उते हुयो? तव्हांखे धिको कंहिं ॾिनो? वसीम ॾिनो? मायरा मूंखे ॿुधायो। मायरा मूंखे ॿुधायो त तव्हां जॾहिं बिल्डिंग तां किरिया हुआ त वसीम उते हुयो या न? इंस्पेक्टर साहब तव्हां हिते छा पिया करियो? डॉक्टर साहब, मां इंस्पेक्टर आहियां ऐं मूंखे हिननि खां कुझु सवाल पुछणा आहिनि। ॾिसो इंस्पेक्टर साहब, हिन जी हालत ठीकु न आहे। हिन जी यादाश्त बि सही कमु न पई करे। तव्हां प्लीज़ हितां हलिया वञो। मूं वटि इन्वेस्टिगेशन करण जी पूरी अथॉरिटी आहे। मूंखे मुंहिंजो कमु करणु ॾियो सर। इंस्पेक्टर साहब, तव्हांजे सुवालनि करण सां मरीज़ जे दिमाग़ ते गहरो असरु पइजी सघे थो। हिन वक़्तु हिन जी अहिड़ी हालत न आहे जो एतिरो प्रेशर बर्दाश्त करे सघे। तव्हां प्लीज़ हलिया वञो। वसीम किथे आहे? तमामु जल्द जेल में हूंदो। इंस्पेक्टर साहब, मूं चयो न, प्लीज़ हलिया वञो, प्लीज़। ठीकु आहे, मां वञा थो, पर मां ॿीहर ईंदुसि। वसीम खे छा थियो? छा पियो थिए? वसीम किथे आहे? वसीम किथे आहे? मिस मायरा, वसीम खे कुझु न आहे थियो। हू अची वेंदो। तव्हां तसली कयो। तव्हां प्लीज़ रिलैक्स थियो। मूंखे वसीम सां मिलणो आहे। मूंखे वसीम सां मिलणो आहे बस। मिस मायरा, वसीम अची रहियो आहे। तव्हां प्लीज़ रिलैक्स कयो। वसीम अची रहियो आहे, अचे पियो। वसीम, वसीम। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।